नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे किपरो मां ख़बर ॾींदा हलूं त किपरो लॻ खाई में BHUH+ हेल्थ सेंटर मसइलनि जे वर चढ़ी वियो। वज़ीर हेल्थ मिनिस्टर MNA सांगड़ DC सांगड़ गौर कनि खाई जी BHU+ सेंटर ते वॾी OPD हुजण करे ग़रीब मरीज़नि लाइ वेहण जी का बि सहूलियत न आहे। अस्पताल में मरीज़नि लाइ का बि सहूलियत न रही आहे। अस्पताल में मरीज़नि जे लाइ पीअण जे लाइ तला ठहियल नाकारा थियण सबबि सख़्त परेशान आहिनि। अस्पताल जो काफ़ी पुराणो हिसो ज़बू हाल थियो पियो आहे, जेको कंहिं बि वक़्तु किरण जो ख़दशो आहे, जंहिं सबबि को जानी नुक़सान थियण जो ख़दशो आहे। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे, जॾहिं त अस्पताल में सिक्योरिटी कंपाउंड हाल जो कुझु हिसो मसमार थी पियो आहे। अहिड़ी रिपोर्ट काफ़ी भेरा इंतज़ामिया खे कई वई आहे, पर इंतज़ामिया अञा ताईं को बि तहरीक न वरितो आहे। अगरि अहिड़ो अमल रहियो त अस्पताल खंडर जो ॾेख ॾियणु लॻंदो। खाई जे शहरनि वसारनि खां मुतालबो कयो त अस्पताल में मरीज़नि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।